जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 16 डिसेंबर 2023, छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी चौथ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी थो सघे त हुननि खे पंहिंजी एनर्जी ऐं ऑरा तमामु मेंटेन करे ॾींहुं हलाइणो आहे। जेतिरो थी सघे योगा या मेडिटेशन करणु अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त हुन जे लाइ अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन धान्य जी बि अॼु हुननि खे प्राप्ति थींदी। स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते बि धन जी प्राप्ति थींदी त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ अॼु भगवान शिव जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। साणी साण सूर्य भगवान के जल चारण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेका बि इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते ऐं हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो उत्तम ई रहे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मंदिर में भगवान जे लाइ भोग। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं जॾहिं बि तव्हां मंदिर वञो त तव्हांखे छा भोग लॻाइणु खपे। त शास्त्र जे अनुसार जॾहिं बि तव्हां कोई बि मंदिर में वेंदा आहियो, तव्हांजो कोई घर में वॾो ॾींहुं हुजे या इहे ई दर्शन करण वञो था, कॾहिं बि चवंदा आहिनि कि खाली हथ न वञिबो आहे। कोई फल हुजे उहो चाढ़बो आहे, अगरि उहो न त काई न काई मीठी शइ, अगरि उहो न त पान चाढ़बो। चवंदा आहिनि कि तव्हां पंहिंजे गुरु जे घर मंदिर में
पंहिंजे धीअ वटि ऐं पंहिंजे ब्राह्मण वटि थोरो या वधीक मात्रा जो प्रमाण न हूंदो आहे, पर कुछ न कुछ ज़रूर खणी वञिबो आहे ऐं सची श्रद्धा ऐं विश्वास सां जेको बि तव्हां भगवान खे चाढ़ींदा आहियो इंटू 10 टाइम्स भगवान तव्हांखे लौटाईंदा आहिनि। पर शर्त सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी आहे कि तव्हांखे सची श्रद्धा ऐं भावना रखणी हूंदी आहे। त अॼु खां पोइ जॾहिं बि तव्हां मंदिर वञो, भले तव्हां पैसा चाढ़ियो चाहे न चाढ़ियो, पर काई न काई वस्तु मंदिर में खणी वेंदा ऐं भगवान खे सची श्रद्धा ऐं भाव सां चाढ़ींदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे वंश जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे ॿाहिरि वञनि था चाहिनि, उन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त वंश जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजा योग जेके बीठल आहिनि उहे पूरा जा पूरा ॿाहिरि वञण जा आहिनि। तव्हांजे लाइ स्थान परिवर्तन करणु अञा लाभदायक ऐं लाभकारी थींदो। त अगरि तव्हांखे अवसर मिले थो त बिल्कुलु तव्हां स्थान परिवर्तन कयो, तव्हांजे लाइ बेनिफिशियल रहंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।